बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, अज तव्हां सां मुखातिब आहियां अब्दुल हकीम चांडो एडवोकेट। अॼु ॻाल्हाईंदुसि ज़िंदगी ऐं मौत ते। तव्हांखे ज़िंदगी छो मिली ऐं तव्हांखे मौत छो ईंदो? समुंड जी ज़िंदगी, मुश्तरी जी ज़िंदगी, अतारत जी ज़िंदगी, ज़ुहल जी ज़िंदगी, मरीख़ जी ज़िंदगी, सिज जी ज़िंदगी, चंड जी ज़िंदगी, हज़ारें लखनि करोड़नि कहकशाउनि जी ज़िंदगी, समुंडनि जी ज़िंदगी, इहे सभई ज़िंदगियूं आहिनि। ज़िंदगी ॾाढी हसीन आहे। उहा अहिड़ी तरह हसीन आहे जहिड़ी तरह हिकु दोशीज़ कुंवारी ज़ाल पाक दामन अख़लाक जी आला बुलंद रुतबे जी मालिकाणी ख़ुदा जे तरफ़ ॾांहुं जहिड़ी तरह नेमत में मिलंदी आहे त हुन जो हिकिड़ो आगोश ऐं हुन जे भाकुर में जेका हिकु काइनात जी हसीन ऐं तस्कीन मुयसरु करण वारी सात नसीब थींदी आहे, उन सात जे ज़िंदगी जे हिकु लम्हे ते ॻाल्हाइजी त उन जे लाइ बि तमामु घणी मवाद जी ज़रूरत आहे। ज़िंदगी असुल छो मिली ऐं ज़िंदगी आहे छा? हे ज़िंदगी, मां तुंहिंजो इस्तक़बाल करण लाइ तयारु आहियां जेकॾहिं तूं महबूबा जे रूप में मूं वटि अची तुंहिंजे हथनि ते मेहंदी लॻल हुजे, तुंहिंजे पेरनि ते मेहंदी लॻल हुजे ऐं हथनि पेरनि ते मेहंदी लॻण सां गॾोगॾु तुंहिंजे हथनि में सोना कंगण पातल हुजनि ऐं पेरनि में तो वटि उहा संगीत जी दुनिया समायल हुजे जंहिं मिलण सां मूंखे सातूं की राहत क़ल्ब मिले। पर हे ज़िंदगी, तूं अहिड़ी महिरबानी मूं ते कीअं थी सघंदी जो अहिड़ी ज़िंदगी तूं मूंखे मिली सघे। उहे ख़ुशकिस्मत इंसान हूंदा आहिनि जंहिं ज़िंदगी में अहिड़ियूं सातूं ऐं अहिड़ा लम्हात नसीब थियनि। हीअ ज़िंदगी जेका जॾहिं असां अमड़ जे पेट में आयासीं, असांजी का ख़बर कोन्हे त उहे 10 महीना असां अमड़ जे पेट में कीअं गुज़ारिया ऐं उन खां पोइ वरी जॾहिं हिन दुनिया में आयासीं त उहा असांजी नंढपण वारी ज़िंदगी उहा असांजी कीअं गुज़री, कीअं रांदियूं खेॾंदा हुआसीं, ग़मनि खां आज़ादु, दुनिया जे सूरनि ऐं सभिनी ज़िम्मेवारियुनि खां आज़ादु। दुनिया जो को बि ग़म पंहिंजे कुल्हे ऐं पंहिंजे दिमाग़ ते हावी ऐं छायल कोन हूंदो हुयो। हर तरफ़ भॼंदा हुआसीं, डुकंदा हुआसीं ऐं कंहिं बि ग़म ऐं सूर असांजो पासो कोन वरितो हुयो। पर जॾहिं थोरा वॾा थियासीं ऐं तोहर जे लाइ तयारियूं थियूं, तोहर जॾहिं थियो त मुंहिंजी अमड़ सहरा ॻाया, मुंहिंजे भेणुनि सहरा ॻाया ऐं हिकिड़ी पाट रखी उन में मुंहिंजा पेर रखी मुंहिंजे पेरनि ते मेहंदी हई हुयूं, हथनि ते मेहंदी हई हुयूं ऐं उहो जेको अमड़ मुंहिंजे लाइ हिकिड़ो विञिणो ठाहे रखियो हुयो ऐं उहो विञिणो जॾहिं तोहर मुंहिंजो थियो ऐं मूंखे टुक जी रिली ते सुम्हारियऊं ऐं अमड़ मूंखे उहो विञिणो हयो हुयो
उहो मंज़रु अॼु बि मूंखे यादि आहे त प्यारीअ मड़ तो मूंखे कीअं वींझणो हयो हुयो ऐं सेरा बि ॻाया हुई। उहे घड़ियूं ॾाढियूं सुहिणियूं हुयूं। उन खां पोइ जवानी मिली। जवानी में वरी शादी जे ॿंधणनि में जॾहिं ॿधासीं, शादी जॾहिं कईसीं त हिकिड़ी उमंग हुई, हिकिड़ी आस हुई, हिकिड़ी दिलि खे हिकिड़ी ख़्वाहिश हुई त हाणे दुनिया जा ॾुख घटिबा, दुनिया जा मसइला ऐं ॿार जेके कुलनि ते आहिनि उहे घटिबा, औलाद पढ़ंदो, रोज़गार सां लॻंदो ऐं उहो रोज़गार करे ईंदो त अबे अमड़ खे आराम सां उन्हनि जी ख़िदमत कंदो। असां घर में आराम सां ज़िंदगी गुज़ारींदासीं। असांजो औलाद ॿाहिरां कमाए सभु कुझु घर जूं बुनियादी सहूलियतूं मुयसरु कंदो। रोडनि ते घुमणु ॾाढो मज़ेदार लॻंदो हुयो। होटलुनि ते चांहियूं पीअणु वॾो मज़ेदार लॻंदो हुयो। सुठा कलाम लता मंगेशकर जा, मुकेश जा, रफ़ीअ जा, या हिते सिंध मां उस्ताद जलाल चांडेजा, या मौजूदा वक़्त में जेके फ़क़ीर मांझी फ़क़ीर आहे, सादिक फ़क़ीर आहे, शफ़ी फ़क़ीर आहे, मुमताज़ लाशारी आहे ऐं ॿिया इहे जेके फ़नकार आहिनि, आबदा परवीन समेत, सनम मारी समेत, इन्हनि जो कलाम जॾहिं ॿुधंदा हुआसीं त झूमंदा हुआसीं। ईअं सम्झंदा हुआसीं त हीअ ज़िंदगी ॾाढी हसीन आहे। पर जॾहिं थोरो मसइला वधिया ऐं औलाद जेको जिन में उमेदु हुई त इहे सुखु ॾींदा, उन्हनि सुखु ॾियण जी जाइ ते उन्हनि ॾुख ॾियणु शुरू कया ऐं ग़म ॾियणु शुरू कया त पोइ इहो सम्झोसीं त हीअ ज़िंदगी वाक़ई कुझु बि कोन्हे। पोइ इहो ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, ए इंसान मूं तोखे ज़िंदगी ऐं मौत उन जे करे ॾिनो त तोखे आज़माए सघां त तूं मुंहिंजा सुठा कम केरु थो करे। मौत हिकु वॾो विछोड़ो आहे। मौत ज़िंदगी जो मुखालिफ़ आहे। जीअं जवानी जी कुराड़प मुखालिफ़ आहे, ज़िंदगी जो मौत तहिड़ी तरह ते मुखालिफ़ आहे। जीअं राति जो ॾींहुं मुखालिफ़ आहे, अछनि वारनि जा कारा वार मुखालिफ़ आहिनि, सिहत जी बीमारी मुखालिफ़ आहे, ख़ूबसूरती जी बदसूरती मुखालिफ़ आहे। ऐं सिज जो जिते वजूदु हूंदो त उते तारीकी कोन हूंदी। इहे बि हिक ॿिए जे रद ऐं ज़िद में अचनि था। त ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, तव्हांखे मौत ऐं ज़िंदगी उन जे करे ॾिनमि तव्हांखे आज़माए सघां तव्हां मुंहिंजा अमल सुठा केरु थो करे। ए मौत जॾहिं तूं आहीं त मुंहिंजे हसरतुनि जेके मूंखे अञा घणो कुझु कमु करिणो हुयो हिन धरती ते, के किताब मुंहिंजा रहियल हुया पूरे करण लाइ, पर उहे किताब लिखी अञा न सघियो हुउसि। जंहिं इनक़लाबी राह ते हलां पियो उन इनक़लाबी राह ते मूंखे कुझु अञा करिणो हुयो, पर अञा उहो पाए तकमील ते न पहुची सघियो हुयो। ऐं मौत तुंहिंजे अचण खां अॻु में मूं इहो सोचियो हुयो त मां पंहिंजे मुस्तक़बिल ॿारनि जे लाइ घणो कुझु करे वेंदुसि, पर मूंखे उहो टाइम इज़राइल ॾिनो ई कोन ऐं पंहिंजे आगोश में वठी, पंहिंजे भाकुर में वठी दरवाज़ो खड़काए मुंहिंजो साहु कब्ज़ो करे ऐं मूंखे पाण सां गॾु वठी वियो। मरण खां पोइ मुंहिंजो सर्द जिस्म जंहिंजी हरारत ख़तमु थी वई, मुंहिंजे जिस्म जी गरमाश ख़तमु थी वई, मुंहिंजूं अखियूं ॿधियूं वयूं, मुंहिंजा हथ सिधा कया विया ऐं मूंखे सिधो खट ते सुम्हारियो वियो। ऐं मौलवी साहिबु आयो जंहिं अचे मूंखे गुसुल ॾिनो, ऐं गुसुल खां पोइ मुंहिंजी जनाज़े नमाज़ पढ़ी वई। जॾहिं मुंहिंजो लाश मुंहिंजे घर खां निकितो त उन वक़्तु तमामु दाऊं हुजनि, कूकूं हुजनि ऐं तमामु अहिड़ो
क़यामत सुगरा जहिड़ो मंज़र हुयो जेको नज़र पे आयो त दुनिया गमज़दा आहे। पर इहो बि केतिरो टाइम, सफ़ा थोरो टाइम जनी कान मुयास से कांधी की न थिया। जनी कान मुयास हिलाल खाधो, हराम खाधो, सही कम कया, ग़लति कम कया, माण्हुनि सां ज़्यादतियूं कयूं, नाइंसाफ़ियूं कयूं, जेको कुझु कयो जंहिंजे लाइ कयोसीं उहे त कुले कांधी न थिया। जॾहिं मुंहिंजो लाश खे कुलो ॾेई कांधी क़ब्रिस्तान जे तरफ़ ॾे विया ऐं मूंखे जॾहिं उते दफ़न करण जे लाइ पहुता त क़ुर पाक में जेको हुयो मुंहिंजे सेरांदी में रखियल उहो क़ुर पाक मूंखे बख़्शरायो हुयो। बख़्शराइण खां पोइ उहो क़ुर पाक खट ते रखी ऐं अजरक मुंहिंजे चेल जे हेठां ॾेई करे मुंहिंजी लाश खे लहद में लाथो वियो ऐं मूंखे लहद में लाहिण खां पोइ मुंहिंजे मथां तमामु एतिरी मण मिटी जा मथां विधा विया जितां मूंखे त हूअं ई अचिणो कोन हुयो, पर मण मिटी जा विधा विया त उतां वापसि मूंखे अचिणो ई कोन्हे। इंसान तूं हिन ज़िंदगी खे तमामु घणे सफ़र जे लाइ हिन ज़िंदगी में तो सम्झो आहे त घणो टाइम तूं हिते गुज़ारींदे। तंहिंजे करे हे साथियो, अचो त पंहिंजो हिकु इनकलाबी किरदारु अदा करियो। अचो हण भाला विड़ भाकुरे आॾी ढा लम ठार मथां तेग तरार मार त मतारो थिए। विड़ 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 शाह अब्दुल लतीफ़ भटाई चए थो विड़ विड़ पंहिंजे नफ़्स सां विड़, पंहिंजे किरदार सां विड़। जेकॾहिं तुंहिंजो किरदारु पाड़े सिरनि जे लाइ सुठो न आहे त उनखे बहितर बनाए। पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कर, पाण मुतक़ी बणिज, परहेज़गार बणिज ऐं ज़िंदगी खे मुख़्तसिर सम्झ। छो त मूं तोखे ज़िंदगी उन जे करे ॾिनी आहे त आज़मायां त तव्हां वञा ज़िंदगी जी मौत जेको ॾिनल आहे उन में सुठा कम केर थो करे। दुआ आहे रब काइनात खां त असांखां सुठा कम कराए, असांखे उन रस्ते ते हलाए जेको रस्तो पंहिंजे प्यारनि जो अथसि ऐं उन रस्ते ते असांखे हलाए जिते असां हिन दुनिया खे जॾहिं छॾियूं त असांजो ज़मीर मुतमइन हुजे त जेका असांखे ज़िंदगी मिली उहा उन में असां कुझु करे आया आहियूं। महिरबानी साथियो।